अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सोनिया समोदारी सी रहा हूँ न्यू मेरान न्यूज़ खबर शामिल कयूं था। न्यू छोर रिपोर्ट अर्जुन कुमार। न्यू छोर शहर लाइ वज़ीर तालीम से सरदार अली शाह, MPA सैयद अमीर अली शाह ऐं सैयद सरफराज शावशिन सां मेगा वाटर सप्लाई स्कीम 8 करोड़ जी लागत सां मंज़ूर कराई वई, जिन जा पाइप पहुची चुका आहिनि ऐं जल्द कम शुरू कयो वेंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था अर्जुन कुमार खां। जी अर्जुन कुमार। जी बिल्कुल। यूनियन काउंसिल न्यू छोर में चेयरमैन अर्चंद राय बजीर, वाइस चेयरमैन डॉक्टर मोहम्मद अकरम उमरानी, जिले काउंसिल मेंबर करण अठे सिंह सोढा, राजेश सूटर, जय सेठ जयशंकर महेश्वरी, सुरेश कुमार लाडूरा ऐं ॿियनि मौजूदीन केक कटियो ऐं ॿारनि में मिठाइयूं पिणु विरायूं। जी।